पाक हिंद विरहाङे खां वठी 1971 जी जंग ताईं थर मां जेके बि हिंदू भाउर हिंदुस्तान लॾ पलाण करे विया हुआ उन्हनि जी अॼु बि थर में 2.5 खां 3 लख एकड़ ज़मीन मौजूदु आहे, जंहिंखे एनिमी ऐं अवेक्यू प्रॉपर्टी चयो वञे थो। ऐं इहा ज़मीन माण्हुनि जे लॾ पलाण खां वठी अॼु ॾींहं ताईं सरकार जे कब्ज़े में यानी सरकारी मिल्कियत करार ॾिनल आहे। पर हक़ीक़त इहा आहे त मक़ामी बासर सियासी माण्हू रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां मज़कूरा ज़मीननि जा मुबैना कूड़ा जाली ऐं गैर क़ानूनी खाता ठाराए उन्हनि ते कब्ज़ा करण सां गॾु खुलेआम विकिरो पिणु करे रहिया आहिनि। इन सिलसिले में ज़रियनि जो चवणु आहे त मिठी जो रहवासी गुणेश गोकल महाराज अलाए कॾहिं हितां लॾे हिंदुस्तान हलियो वियो हो, जंहिंजी ज़रई ज़मीन दह तपो तालको ऐं मकान मिठीअ में लॻ पांगारीअ वटि मौजूदु आहे, जंहिंजी एराज़ी 20 एकड़ ऐं सर्वी नंबर 323 आहे। ज़रियनि मूजिबि मज़कूरा अवेक्यू ऐं एनिमी प्रॉपर्टी ज़मीन जो मिठी जे बासरनि रेवेन्यू अमलदारनि स्पेशली मुख्तियारकार गुलाम मुस्तफा खोसो ऐं सुपरवाइज़र दीपसिंह सां मिली भगत करे मुबैना तौर ते जाली ऐं कूड़ा खाता ठाराया। सभ खां पहिरीं सुरेश पुट बंसीधर ऐं श्रीमती नरमी बंसीधर महाराज के कूड़ा वारस ॼाणाए संदसि नाले मज़कूरा ज़मीननि जा खाता कया विया, जॾहिं त बंसीधर जो भाउ राणो महाराज घरवारी ऐं संदसि पुट कैलाश ऐं जीतूबा आहिनि, उन्हनि खे वारस ज़ाहिर न कयो वियो। ज़रियनि मूजिबि मज़कूरा समूरी कागज़ी कार्रवाई ऐं खाता बदिली मुबैना तौर ते गैर क़ानूनी जालसाज़ी ऐं फ्रॉड ते ॿधल आहे। सुरेश बंसीधर जे नाले ते खातो कराइण खां पोइ इहा ज़मीन मलाणियुनि जे कारोबारी पार्टनर कैलाश जखरो माली खे मुबैना तौर ते विकिरो कई वई, जंहिंखां पोइ ज़रियनि मूजिबि इहा ज़मीन विनोद मलानी जे सहुरे नारायण जोशी खे विकिरो कई वई। ज़रियनि मूजिबि सर्वी नंबर 323 मां 15 नंबर सईदा बेगम खे 1966 में अलाट कयल आहे। जॾहिं त मज़कूरा ज़मीन जा कूड़ा जाली ऐं गैर क़ानूनी खाता ठाहिण जा केस FIA समेत मुख़्तलिफ़ इदारनि में हली रहिया आहिनि, पर PPM ने डॉक्टर महेश कुमार मलानी जे असर सुख सबबि अॼु ॾींहं ताईं मज़कूरा केस जो को बि नतीजो न निकितो आहे ऐं न ई वरी जालसाज़ी कंदड़नि ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई थी सघी आहे। ज़रियनि मूजिबि एनिमी ऐं अवेक्यू प्रॉपर्टी करार ॾिनल गुणेश गोकल महाराज जी मज़कूरा 323 सर्वी ज़मीन जा जाली कूड़ा ऐं गैर क़ानूनी खाता ठाहिण वक़्तु मलानी फैमिली जे माण्हुनि रेवेन्यू तपेदार हीरालाल महेश्वरी खे मुबैना तौर ते अगवा करे ज़हनी टार्चर करण बैदि खाता बदिली ते ज़ोरी ज़बरदस्ती ऐं ॾंडे जे ज़ोर ते सयूं वरितियूं हुयूं ऐं तपेदार हीरालाल अहिड़ो बयानु FIA वटि पिणु रिकॉर्ड करायो हो। ज़रियनि मूजिबि तपेदार हीरालाल FIA वटि पंहिंजे रिकॉर्ड करायल बयान में चयो त मिठी जो मुख्तियारकार गुलाम मुस्तफा खोसो सुपरवाइज़र दीपसिंह सुशील मलानी कैलाश जखरो ऐं ॿिया मूंखे मुबैना तौर ते अगवा करे ॻोठ वेझियार वठी विया, जिते हिननि हथियारनि जे ज़ोर ते खाता बदिली जूं मूंखां सयूं वरितियूं ऐं जंहिं वक़्तु सुरेश जे नाले ते खातो कयो पियो वियो उन वक़्तु नारायण जोशी पिणु बतौर शाहिद मौजूदु हो। ज़रियनि मूजिबि इन 323 सर्वी नंबर जी खाता बदिली वारे मामले में मलाणियुनि तपेदार हीरालाल महेश्वरी खे ॾाढो तंग कयो, पंहिंजे बंगले ते पिणु मुबैना तौर ते खंबे खणी विया हुआ, जिते वॾो ज़हनी टार्चर पिणु कयो हो। ज़रियनि मूजिबि मिठी में मलाणियुनि ऐं संदसि हामियुनि कब्ज़ाखोरी जे हवाले सां सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि। को बि इदारो हिननि ख़िलाफ़ नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे। माण्हू दरख़्वास्तूं करे करे ऐं एहतजाज करे करे थकिजी पिया आहिनि, पर को बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हितां जे साञावंदड़ नेब ऐं FIA समेत वास्तेदार इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा मामले समेत तर में पाबंदी पियल एनिमी ऐं अवेक्यू प्रॉपर्टी जा कूड़ा जाली ऐं गैर क़ानूनी खाता ठाहींदड़ रेवेन्यू अमलदारनि तोड़े सियासी बासरनि ख़िलाफ़ फौरन एक्शन वठी सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।